Assalamualaikum guys, I'm Danish Mahdi. I hope you have subscribed my YouTube channel. If not yet, then kindly subscribe it and share it with your friends. इस वक्त आउं मौजूद है मेरा यूनिवर्सिटी में आई जो का एक राइटर आफ्ताब अली रहमून उन जी बुक लॉन्चिंग सेरेमनी आहे जो टाइटल आहे आउं ऐं मां ऐं आफ्ताब रहमून जो का सो वॾी सेलिब्रिटी आहे पर्सनैलिटी आहे पाण में मेरान जो ग्रेजुएट आहे हिन वक़्तु कैनेडा में रहंदो आहे ऐं जो का सो अॼुकल्ह हिते आहे पंहिंजे बुक लॉन्चिंग सेरेमनी के हवाले से हुनजो किताब जो का सो लिखियो आहे आउं ऐं मां यूनिवर्सिटी लाइफ ते जंहिंमें शुरुआती जेके एपिसोड्स हुनजा हूंदा मतिलबु ड्रामे टाइप लिखियलु आहे हुनजो जेको स्टाइल आहे टोन आहे हुनजी ऐं शुरुआती हिन जा जेके बि हूंदियूं एपिसोड्स वग़ैरह उहे फेसबुक ते उहो रखंदो हुयो जंहिंखे माण्हुनि पसंदि कयो हुन खां बाद हुनखे कंपाइल करे हिकु नॉवल जी सूरत ॾिनी ऐं वॾो इंट्रस्टिंग बुक आहे उहो असीं वञूं पिया हुनजी बुक लॉन्चिंग सेरेमनी ते सिंध यूनिवर्सिटी जे आर्ट्स फैकल्टी में जो शेख ऑडिटोरियम आहे हुन में हुनजी बुक लॉन्चिंग सेरेमनी आहे मूंसां गॾु मौजूदु आहे मिस्टर ख़ूब अली ऐं हेॾा मूंसां गॾु मौजूदु आहे मिस्टर कदीर। अस्सलाम वालेकुम। तो गए जी जे ॾींहं ते असां हीउ ब्लॉग रिकॉर्ड करे रहिया आहियूं अॼु 13 मई आहे ऐं 13 मई जे बारे में मतिलबु ॿुधायो वियो हुयो अलर्ट्स ॾिनियूं वियूं हुयूं त तमामु घणी शदीद तरीन गर्मी हूंदी कराची में ऐं जेका जामशोर में जिते किथे पूरी सिंध में सो या गर्मी बि आहे ऐं हुनखे बि असां जेका सो मुंहुं ॾियूं पिया सुबुह जो आयासीं सवेर पर शुक्र आहे त अॼु जुमो आहे फ्राइडे आहे सो जुमे जे करे असां जेका सिर्फ़ु 2 क्लासिस हुया जेके थी विया टाइम ते असां हाणे वञूं पिया होॾे ऐं गर्मी तव्हां घणी ॾिसी सघो था हीअ असांजो रस्तो आहे मेरा यूनिवर्सिटी जेको सिधो वञे थो सिंध यूनिवर्सिटी ऐं हितां जेका सो CC बि आहे उन खां अलावा जिते जेका सो वॾो खाइण पीअण जो सिस्टम हूंदो आहे पर हिन वक़्तु असांजो मूड न आहे खाइण जो छो त असां देरि थी वई आहे होॾे वञूं पिया गर्मी तव्हां ऑब्ज़र्व करे सघो था पाण। सो गाइस हाणे असां एंटर थी चुका आहियूं सिंध यूनिवर्सिटी में ऐं वञूं पिया। सख़्तु गर्मीअ में जेकॾहिं मूंखे यूनिवर्सिटी में कमंद जो जूस नज़र अची वञे त ॿियो छा खपे। हिन मेहनती शागिर्द खे तव्हां सभु सुञाणींदा ई हूंदव। से पी रहा है बहुत ही चुप है तो चुप रहेगा कि रोशनी भी ये कह रही थी कि क्या अंधेरा चुप रहेगा तो ऐसी उन खां बाद में जॾहिं असीं शेख ऑडिटोरियम में पहुतासीं त असांजो हिननि लफ़्ज़नि सां आदर भाव कयो वियो। जामशोर जी ख़ूबसूरत सरज़मीन ते तव्हां सभई ख़ूबसूरत माण्हू तव्हां सभिनी खे असां दिलि जे गहराइयुनि सां भलीकार कयूं था। असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ अयाज़ जे दुआए सिटल सां कंदासीं। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा देश परदेश सारा वसन कॾहिं सीन सिंधजी न मेरी थिए कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। साईं ज़ुल्फ़कार आलिमकोटो साहब केतिरनि ई किताबनि जो लेखक आहे उन सिवाइ ज़ुल्फ़कार आलिमकोटो साहब गुज़ारिश थिए असांजे सिंध जो ख़ूबसूरत लेखक जंहिं एंथ्रोपोलॉजी ते इलाही तमामु वॾो कमु कयो आहे सिंध जो सगारो नाव आहे लिखण में ख़ालिद जोगी खे गुज़ारिश कंदुसि त मथे स्टेज ते अंदर रूह रहा टक्कर कह सुई जे सीर नगड़े सोने इत हयाती जिंदड़ा चुकी तने चढ़ी कई जमीन वही के सिर मोए खूब हुई बुढ़ी ता मीरा। सो गाइस असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु साईं आफ्ताब रहमून सां। साईं छा चवणु चाहींदो पंहिंजे किताब जे बारे में सिंध यूनिवर्सिटी जे बारे में मेरान यूनिवर्सिटी जे बारे में। महिरबानी दादा। जामशोर जी धरती सिंध धरती जो उहो कुंड ऐं पासो आहे जिते सिंध जी कुंड कुड़छ मां नौजवान अचनि था ऐं हिन धरती ते जॾहिं तव्हां पहुचंदा आहियो त हिकिड़ी अलॻि ई कैफ़ियत तारी थी वेंदी आहे तव्हां ते। हालांकि असांखे यूनिवर्सिटी छॾे 13 साल थी विया आहिनि पर अॼु 13 सालनि खां पोइ बि जॾहिं वापसि वरंदा आहियूं त उहो ई साॻी पुराणा दोस्तनि जा ट्रैक उहो ई यादगिरियूं उहो ई हाल वार असांखे यादि ईंदा आहिनि। हिन जामशोर जा वॾा अहसान आहिनि असांजी धरती ते जिन तमामु बहितरीनु ज़हन प्रोड्यूस कया आहिनि। सो आउं चाहियां थो त जेके बि नौजवान हिते हिननि यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था उहे पंहिंजो टाइम स्पेंड तमामु ख़ूबसूरत नमूने सां कनि दोस्तनि सां कचहरियूं कनि उन सां गॾु तालीम बि पिराइनि। आहे सिंध खे करे भाई इहो शिकार थी वियो आहे पर अॼु जंहिं हिसाब सां तव्हां ऑडिटोरियम ॾिसो जेको खचाखच शागिर्दनि सां भरियलु आहे त इहो उन ॻाल्हि जी नफ़ी आहे त माण्हुनि में शौक़ु न आहे माण्हू किताबनि खां परे था वञनि। तव्हांजी मौजूदगी इन ॻाल्हि जो सबूत आहे त अञा बि सिंध में इश्क कंदड़ नौजवान मौजूदु आहिनि। So guys, this was all about today's vlog. Hope you enjoyed it. असीं जेका जो
लॉन्चिंग सेरेमनी खे अटेंड कयोसीं पर अञा हले पई, असां अॻु में वञूं पिया त जुमो पिया वरी जेको आहे सो असांजे दोस्तनि खे नमाज़ वग़ैरह पढ़णी आहे, ॾिसूं था का पॉइंट वग़ैरह मिले, गर्मी ॾाढी आहे। वो बि लाइक एंड सब्सक्राइब थैंक यू।